अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं मोइज़ भगवान है तव्हां ॾिसी रहिया आहियो भगवान ड्रामा यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। पहिरियों सुठो किस तरह में तव्हां ॾिठो आहे त मीरा खे जेको आहे कमाल खान छॾियो कयो आहे। उनखां बाद जेको आहे त हाणे जेको आहे त राणो जेको आहे हुनजे क़ैद में छा राणे खे जेको आहे त कमाल खान जेको आहे त छॾींदो पाण, या जेको आहे त रबर हुनखे आज़ादु करे ॾींदो, या जेको आहे दिलावर हुनखे आज़ादु करे ॾींदो, या जेको आहे त रईस गफ़ार खान आज़ादु करे। हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पर सोनू था वीडियो तरफ जीअं तव्हां ॾिसंदो जेको आहे त ओठे खे जेको आहे त कमाल खान जीअं फासायो आहे, अॻिते जेको आहे त कमाल खान ईअं ई कंदो, जेको आहे त राणे खे छॾियो कंदो ऐं उनखां बाद जेको आहे त दिलावर खान खे हिन में दिलावर खान खे फासाईंदो। रईस गफ़ार खान खे चवंदो जेको आहे त हिन राणे खे जेको आहे त दिलावर ई अॻुवाट कयो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे त कमाल खान जेको आहे दिलावर खे फासाईंदो ऐं जेको आहे त आख़िरकार ड्रामे में जेको आहे अॻिते तव्हांखे ॾिसणु वठंदो जेको मीरा ऐं रबन जेको मीरा ऐं राणो जेको आहे ॿई चरिया हूंदा तव्हांखे अॻिते ॾिसणु वठा वेंदो। पर दोस्तों उम्मीद आहे मुंहिंजो वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻो आहे। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे ऐं ख़ुशि रखे।